इते टॉप स्टोरी में जिक्र कयूं था त ॼामशोरो ज़िले जे वॾा छछर ॻोठ में वज़ीरा छछर जे क़त्ल वाक़े जी FIR अण पूरी आहे। वुमेन एक्शन फोरम जे फैक्ट फाइंडिंग कमेटी पंहिंजी रिपोर्ट पेश करे छॾी आहे, जंहिंमें चयो वियो आहे त केस में क़त्ल सां लाॻापियल कलम बि शामिल आहिनि कया विया। इन खां अलावा पुलिस केस जे हिक रुखी ऐं महदूद पैमाने ते जांच करे रही आहे। वुमेन एक्शन फोरम जी फैक्ट फाइंडिंग कमेटी जी रिपोर्ट वज़ीरा छछर क़त्ल केस में ॼामशोरो पुलिस जी कारकर्दगीअ ते केतिराई सवाल उथारे छॾिया आहिनि। 10 रुकनी कमेटी फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट इहा जारी कई आहे ऐं इन में केतिराई सवाल उथारिया विया आहिनि। इन में चयो वियो आहे त पुलिस जी कारकर्दगी इत्मिनान जोगी नाहे, जेको DNA वठण जे लाइ मक़तूलनि जे कपिड़े जा जुज़ा बि न वरिता विया ऐं डॉक्टर्स बि जुज़ा वठण जे लाइ लापरवाही कई आहे। फैक्ट फाइंडिंग कमेटी वज़ीरा छछर जो क़त्ल केस ॿीहर दाख़िल करण जो मुतालबो कंदे चयो आहे त अगरि इन ते बहितर नमूने जांच न कई वई त शक आहे त केस राॼोड़ी ज़रिए लोड़ियो वेंदो ऐं इहो बि ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे त मुमकिन आहे त वज़ीरा छछर खे क़त्ल करण खां अॻु उन सां इज्तिमाई जिन्सी ॾाढाई कई वई हुजे। इन ई मामले ते असां वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। वुमेन एक्शन फोरम जी अॻवान आहे अमर सिंधु साहिबा, उहा असांखे जॉइन कनि पियूं ऐं असांजी कोशिशि हूंदी त वज़ीरा छछर जे वारसनि सां बि इन मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल करे सघूं। इन ई मामले ते वधीक पहिरां ॻाल्हि ॿोल करे था वठूं। मक़तूल वज़ीरा छछर जो वारिस अलह वरायो छछर असां सां गॾु मौजूदु आहे। अलह वरायो साहब, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। सभ खां पहिरां त अवां सां हमदर्दी जो इज़हार कंदासीं। वज़ीरा छछर खे जंहिं बेदर्दी सां क़त्ल कयो वियो, अवां आगाह कयो त पुलिस जी जांच जेका हिनमहिल ताईं थी आहे उन मां अवां मुतमइन आहियो? छो जो हुननि पुलिस जी जांच जेका तमामु सुस्त हली रही आहे। जी ठीकु आहे सर। ऐं उन खां पोइ असां पाण इहा ॻाल्हि कयूं था त पुलिस जांच जेको जांच जो दारो वधीक अञा वधाए ऐं हिन जी सही FIR थिए ऐं हिन जो सही कपिड़नि जा जुज़ा थियनि या हिन जो सही जेकॾहिं ख़बर कुझु शइ थी थिए त पूरो हिन जो पूरो पोस्टमार्टम नहीं सही थिए, फिंगरूं थियनि, हर शइ थिए सर। जी अलह वरायो साहब, वज़ीरा छछर जो जॾहिं क़त्ल थियो, हिकु त पुलिस गिरफ़्तारियूं करण में तमामु घणी देरि कई, पुलिस तरफ़ां सुस्ती ॾेखारी वई, न केस बर वक़्तु दाख़िल थी सघियो, न ई उनजो फौरी तौर ते पोस्टमार्टम रिपोर्ट साम्हूं अची सघी। तव्हां सम्झो था पुलिस शुरू खां वठी ही लापरवाही कई आहे? पुलिस हिकिड़ो वॾेरनि जे चकर में अची वई आहे। जीअं रसूल बैग शेख साहिबु आहे, असांखे बि दिलदारी ॾींदो रहे थो, दोस्तीअ में असांखे वाइपी ॾेखारींदो रहे तव्हां आनेस्ट ऑफिसर आहियां ऐं तव्हां सां इंसाफ़ कंदुसि। पर पोइ जेॾी महिल असां थाणे तां निकिरी था अचूं त उते अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके पुलिस जेको जवाबदारनि खे पखा कढियो ॾे या पंहिंजो वॾेरनि ते ॻाल्हि ओसी ताईं पहुचाए पई त अॼु फलाणो थाणे ते आयो आहे, फलाणो थाणे ते आयो। हिकिड़ो रसूल बैग छा कंदो था? छो जो हिकिड़ो रसूल बैग या अमजद शेख जी त पहिरें खां वठी तहज़ियत बि असां सां न कई वई आहे ऐं जेको असां सां दुख जो इज़हार बि न कयो वियो आहे। उन मज़ा त असीं छा असां चऊं त भई एतिरो केस जेको वॾेरा शाहजुद्दीन था, वॾेरा माण्हू वठी वीह टीह वञो फिरियादीअ जे लाइ शाहजुद्दीन त केस लुड़े। हर जॾहिं पुलिस खे ख़बर आहे त भई क़त्ल हिकिड़ो साज़िश तहत थियल आहे ऐं हिन क़त्ल मंझि काफ़ी माण्हू आहिनि, छो वॾेरा पिया डोड़नि? कॾहिं ॿुधो त ईअं थियो आहे त कंहिंखे रुॻी शाहिद कबो आहे त बाबा तोखे असां FIR में छा था करियूं क़त्ल जे लाइ, त पोइ माण्हू चवंदो आहे त दा आउं शाहिद जे लाइ कोन हलंदो, छो जो पुलिस जा चकर मां कहिड़े हिसाब सां काटे सघां थो। ऐं अॼुकल्ह जा हितां जा माण्हू वॾेरा माण्हू वठियो वञनि, उते बयान वञो ॾियारीनि त हिन ग़रीब जो केस लोड़ियो वञे या राॼोड़ी फ़ैसिलो कयो वञे या कुझु न कुझु हिन ते कयो वञे। प्रेशर हुन ते अलॻि आहे। फरियादी धुर जेका आहे उन ते बिल्कुलु रोज़ वॾेरा तंग था कनि ॻोठ जा। को कंहिं महिल कहिड़ी औताक में वठी वञेसि, को कंहिं महिल कहिड़ी औताक में वठी वञेसि, असीं तोखे सभु वहिंवार था ॾियूं, सभु वीचार था ॾियूं। छो? हिन नारी खे संसार कयो वियो आहे ऐं हिन सां ॾाढाई कई वई आहे। हिन जे पेट में 6 हफ़्तनि जो पंहिंजो जेको बचिड़ो आहे, उन खां पोइ शरीर जे कॾहिं तव्हां ॾिसो आहे त हिन जो उज़बो जेको पंहिंजो तेज़दार छुरनि सां कटियो वियो आहे, नाज़ुक उज़बे खे कटियो वियो आहे। अरे मां चवां थो रसूल बैग शेख साहिब, तोखे पंहिंजी न्याणी आहे। मां चवां थो अमजद SP अमजद शेख साहिब, तो वटि बि के न्याणियूं हूंदियूं, तूं बि न्याणियुनि जो पीउ आहीं। वज़ीर आला सिंध जा माण्हू जेकॾहिं तो ते प्रेशर रखंदा त तूं हिन केस खे लोड़ींदे, एॾो ज़ुल्म कंदे, तूं कहिड़ो ख़ुदा वटि जवाबु ॾींदे? जी दा
बिल्कुलु अलाह वरायो छछर साहब तव्हां सां गॾु मौजूद रहो तव्हां सां वधीक बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं मालूम कंदासीं त आख़िर कहिड़नि मामलनि जे करे हीउ क़त्ल थियो हूंदो मुमकिना तौर ते वुमेन एक्शन फोरम जी अॻवान आहे अमर सिंधु साहिबा उहे बि असांखे जॉइन करे पई अमर सिंधु साहिबा महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ अॼु इहे जेका फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट अमां जारी कई आहे इन में अमां केतिरा ई सवाल उथारिया आहिनि त पुलिस कारकर्दगी बहितर नमूने सां न पई ॾेखारे जांच में बि केतिरा ई लूप होल्स आहिनि उन बाबति असांखे ॿुधाइजो। ॾिसो असां तफ़सीली रिपोर्ट जेका असां अॼु पधरी कई आहे उन तफ़सीली रिपोर्ट जे अंदरि पुलिस इन्वेस्टिगेशन खां वेंदे FIR में FIR खां वेंदे पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं पोस्टमार्टम रिपोर्ट खां वेंदे जेके ओवरऑल केस जे अंदरि जेके ख़ामियूं कोताहियूं जेका मुशाहिदो जेका बि ऑब्ज़र्वेशन हुई असां सॼी ॼाणाई आहे सॼी तक़रीबन हिकिड़ी डिटेल्स जेका असां 5 पन्ननि जी जेका असां सॼी आहे उहा असां प्रेस में पधरी कई आहे पब्लिक में पधरी कई आहे ऐं उन में काफ़ी शयूं ॼाणायूं आहिनि जंहिंमें इब्तिदाई सतह ते जेका निगलिजेंस आहे जेका माना उहा मिले थी FIR जे दर्ज थियण में ऐं FIR जेका दर्ज थी आहे उहा इन तरीक़े सां दर्ज थी आहे त पुलिस ऐं माइटनि जो हिन जे विच में जेको आहे सो इन क़िस्म जो इख़्तिलाफ़ रहियो आहे जो पुलिस जो चवणु इहो त माइटनि जो जेको आहे सो इहो चवणु आहे त इहो एक्सीडेंट आहे पहिरीं ऐं पोइ बाद में पुलिस जे ज़ोर भरण ते जेका असां उहा FIR कटी वई आहे या जेका असां पोइ माना कटी वई आहे जहिड़ी लाश जी कंडीशन हुई पहिरीं उन्हनि जो चवणु इहो त पहिरीं जेके आहिनि माइट त बाक़ाइदे इहे पिया चवनि त इहा जेका असां ख़ुदकुशी आहे या इन क़िस्म जो को हादसो ॿियो आहे इन करे जेका असां उहा फॉल्टी आहे नंबर 1 जेका असां FIR में छाकाणि जेका पोस्टमार्टम रिपोर्ट आई आहे या जिन औरतुनि गुस्ल ॾिनो आहे उन्हनि जो जेको अहवालु आहे उन मुताबिक़ घणे भाङे असांजो शक वञे थो घणे भाङे शक वञे थो त मुमकिना तौर ते जेका असां औरत सां गैंग रेप या कुझु इन क़िस्म जी जेका असां ज़्यादती थियल आहे अगरि न बि थियल आहे तॾहिं बि उनखे इंतिहाई बेरहमाना तरीक़े सां क़तल थी वियो आहे जेका जंहिंजा कुझु शयूं जेके आहिनि से उहे FIR में नथियूं थियनि जिन्सी ॾाढाई जो हुन में को ज़िक्र कोन्हे अगरि थी आहे त नंबर 2 ते त जिन्सी ॾाढाई थी आहे या न थी आहे या उहा कहिड़े तरीक़े सां क़तल थी आहे उनजे लाइ पोस्टमार्टम रिपोर्ट सपोर्टिंग जेका असां डॉक्यूमेंट हूंदी आहे पर बदकिस्मती सां जीअं डॉक्टर कई आहे या त उहा प्रोफेशनली जेका असां सफ़ा अणॼाण आहे या उहा कंहिं दबाव जे करे दानिस्ता गैर दानिस्ता तौर ते या जेका असां अणॼाणाई में हुन जेका रिपोर्ट ॾिनी आहे उहा इंतिहाई जेका असां नाक़स ऐं जेका असां अणपूरी आहे उनजे अंदरि कंहिं बि जेका असां उनजो ज़िक्र कोन्हे थियल केतिरा ई ज़ख़्म आहिनि जेके असां उन जेका असां पंहिंजे रिपोर्ट में ॾिना आहिनि जेके असांखे उन्हनि गुस्ल ॾियण वारनि औरतुनि ॿुधायो आहे त किथे किथे कहिड़ा कहिड़ा ज़ख़्म अथसि उहे जेके आहिनि ज़िक्र न थियल आहिनि ख़ासि तौर ते औरत जो जेको औरताणो उज़वो आहे तोलीदो उज़वो आहे उहो औरतुनि जे चवण मुताबिक़ वढियल टुकियल ऐं उन ते जेका असां उनजी हालत ख़राबु थियल आहे उन में मिटी भरियल आहे या इन क़िस्म जी जेका असां उन्हनि चयो त उनजी बि वढ टुक थियल आहे त उनजो मतिलबु इहो आहे त ऐं उनजो ज़िक्र जेको असां पोस्टमार्टम में कोन्हे नंबर ॿी ॻाल्हि ते त जेका असां पोस्टमार्टम जे अंदरि जेके ॿियूं ख़ामियूं इहो आहिनि त जेके ज़ख़्म जेके जेके जिथे जिथे आयल आहिनि उन्हनि ज़ख़्मनि जो ईअं ज़िक्र कोन्हे जेको असां पंहिंजी उन में रिपोर्ट जे अंदरि वाज़े तौर ते लिखियो आहे असांजो चवणु इहो जेकॾहिं माना पोस्टमार्टम जीअं ख़ातून कयो आहे उहा त मौजूदु न हुई पर डॉक्टर जेको MS मौजूदु हुयो MS जो चवणु इहो त असांखे पुलिस वाज़े तौर ते न ॿुधायो आहे त जेका असां डायरेक्टिव्स न हुया जॾहिं त पुलिस जो जेको असां लेटर ॾिठो जेको डॉक्टर खे जेका असां मोकिलियो वियो आहे उन में वाज़े तौर ते लिखियलु इहो त औरत जो जेको आहे सो हेठियों हिसो आहे उहो उघाड़ो आहे ऐं उनजी सलवार जेका असां कटियल आहे जॻह तां ऐं उहो ज़ख़्मी हिसो आहे त उनखां पोइ मां सम्झां थी त पुलिस ते ॿियो ॾियणु त पुलिस उन्हनि खे डायरेक्टिव न ॾिना आहिनि मां सम्झां थी डॉक्टरनि जी तमामु वॾी जेका असां जंहिंखे क्रिमिनल जेका असां निगलिजेंस चई सघिजे थो उहा आहे छाकाणि त इहो डॉक्यूमेंट जेको हूंदो आहे उहो कंहिं बि जेका असां हुनखे इंसाफ़ ॾियारण में मदद कंदो आहे तंहिंजे करे असांजा ॿिया वॾा जेके मुतालबा हुया ॿिया सॼी जेके आहिनि हुन में आहिनि पर असांजा ॿ वॾा मुतालबा इहे आहिनि तुंहिंजी पोस्टमार्टम रिपोर्ट जेकॾहिं मुमकिन थी सघे त उहा ॿीहर कई वञे ऐं क़बर कुशाई करे पर उन सां गॾु असां इहो वाज़े तौर ते लिखियो आहे त जेको पुलिस जे तरफ़ां आयो आहे त उनजे पेट में जेको हमल आहे 6
या 8 हफ़्तनि जो, त उनजी वल्दियत मालूम कई वञे। DNA वसीले जंहिंजी जेका असांजी जेका कमेटी सख़्त मुखालफ़त कई आहे त इन क़िस्म जी जेका उनजी वल्दियत जे बारे में सवाल उथारे दरअसल उनजे किरदार खे मशकूक कयो वेंदो, जंहिंसां कातिल बची सघनि था ऐं औरत जो किरदार मशकूक थींदो। असां फेमिनिस्ट पॉइंट ऑफ व्यू खां असां औरतुनि जे हवाले खां उनजी मज़म्मत कयूं था। ॿिए नंबर ते जेका असां इहा ज़रूरु चऊं था त जेकॾहिं अञा ॿिया जुज़ा मिसाल जे तौर ते हुनखे ज़हर ॾिनल हो या न ॾिनल हो, या हुनखे जेका को नशियावर शइ खाराई वई हुई या न खाराई वई, इन क़िस्म जी तमामु घणियूं डिटेल्स आहिनि जंहिंजी अञा बि ज़रूरत आहे, हुन मां जुज़ा वठी अमर सिंधु साहब तव्हां सां गॾु मौजूदु रहो। तव्हां सां वधीक बि इन मामले ते ॻाल्हि ॿोल कयूं था त वारिसनि मां केतिरा तव्हां सां अगरि मुलाक़ात थी आहे त मुतासिर आहिनि या न आहिनि। डॉक्टर आयशा धारेजो बि असांखे जॉइन करे पई। डॉक्टर साहिबा वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। अमर सिंधु जिन पॉइंट्स खे हाईलाइट कयो आहे त केतिरा ई खाल आहिनि, ख़ासि करे पोस्टमार्टम रिपोर्ट में त ज़ख़्मनि जो ज़िक्र ई नाहे कयो वियो त कहिड़े तरीक़े सां ज़ख़्म रसाया विया मुख़्तलिफ़ जिस्म जे हंधनि ते। त अवां सम्झो पिया जॾहिं पोस्टमार्टम रिपोर्ट ई ग़लति शाया कई वई आहे, उन में केतिरा ई शयूं लिकायूं वयूं आहिनि, हिकु मुजरिमाणी गफ़लत आहे उन में, त अॻितों जी जेका कार्रवाई पुलिस तरफ़ां कई पई वञे उन ते बि केतिरा ई सवाल उथनि पिया, उहा जांच बि कमज़ोर आहे। जी बिल्कुलु अदा, असां पहिरें ॾींहं ई चयोसीं जॾहिं असां हिननि जे माइटनि में विया हुआसीं, वज़ीरा छछर जे ॻोठ विया हुआसीं या मेडिकल रिपोर्ट ॾिठी हुईसीं, उन ॾींहं बि असां चयो हुयोसीं मेडिकल रिपोर्ट जॾहिं पढ़ीसीं त उहा इलाही कमज़ोर हुई, वीक हुई। एज़ ए डॉक्टर तव्हां कंहिंखे बि अगरि मेडिकल रिपोर्ट ॾेखारींदव, उनजी फाइंडिंग्स ॾिसंदा, उनजी पॉइंट ते वेंदा, उनखे ख़बर पइजी वेंदी त पहिरियां ई मेडिकल में जेको हूंदो आहे त पूरी बॉडीअ जो पोस्टमार्टम कबो आहे। जंहिं महिल तव्हांखे हिकिड़ो बेरहमाना क़तल नज़र अचे थो, कंहिं औरत खे झीर ॾेई वढ ॾेई करे उनखे कंहिं भारी शइ जे ज़ोर सां मारियो वियो आहे, त तव्हां ॾिसंदव त आया ही क़तल आहे, आया ही ख़ुदकुशी आहे, आया हिकु औरत आहे, उन सां एतिरो वॾो ज़ुल्म थियल आहे त किथे ही रेप त न आहे, हिन सां ज़्यादतीअ खां पोइ हिनखे मारियो त न वियो आहे, हिन जी विजिनल पार्ट्स जेके आहिनि उनजी एग्ज़ामिनेशन न थी आहे, हिननि जो जेको आहे पंहिंजो विजिनल स्वाब न वरितो वियो आहे, ब्लड सैम्पलिंग न थी आहे, जंहिंसां ख़बर पवे त मारण खां अॻु में वज़ीरा छछर खे कंहिं का नशेआवर शइ, का गोरी, का अहिड़ी ग़िज़ा खाराई वई आहे जंहिंसां हू बेहोश थियण वारी आहे ऐं पोइ हुनखे घर खां आराम सां घर वठी आया आहिनि, या ज़्यादती जो निशानो बणायो वियो आहे। फोरेंसिक रिपोर्ट में उहा मुकमल कोन्हे, वारनि जा सैंपल न वरिता विया आहिनि, हथनि जा जंहिं महिल उन्हनि जी जेकी आहे तड़ कराइण वारी माई ऐं उनजी चाचीअ जो बयानु हुयो वज़ीरा छछर जी, तो त औरत खे हथनि में वज़ीरा छछर जे नहनि में इलाही मिटी पयल हुई ऐं उन्हनि जूं खुड़ियूं जेकियूं आहिनि ज़ख़्मी हुयूं, जीअं को तड़पंदो आहे ऐं कोशिशि कंदो आहे पाण खे बचाइण जे लाइ, उन कोशिशि कई आहे, उन हिसाब सां उन्हनि जे खुड़ियुनि खे जीर अची विया आहिनि, उन्हनि में मिटी वई आहे हली, नहनि में मिटी वई आहे। त एज़ ए पुलिस ऑफिसर जॾहिं हिननि उन केस ट्रांसफर कयो त हुननि जो उन्हनि सां माण्हू हूंदो गॾु, त ही सभु शयूं FIR जेकी हुई उहो साम्हूं रखंदा ऐं एज़ ए मेडिकल ऑफिसर जेको जंहिं बि मेडिकल चेकअप कयो आहे, या लेडी आहे या मर्द आहे, कंहिं बि आहे, त उनखे इहे शयूं मद्देनज़र रखणियूं हुयूं त हिन जो अगरि क़तल थियो आहे एॾो बेरहमाना तौरु, असां हिन जी इंजरीज़ फाइंडिंग न आहिनि। वॾी ॻाल्हि आहे त इंजरीज़ खे फाइंड न कयो वियो आहे त कहिड़ियूं कहिड़ियूं इंजरीज़ आहिनि, केतिरा सेंटीमीटर ज़ख़्म आहिनि, कहिड़े आले सां उहे ज़ख़्म ॾिना विया आहिनि, आला जेके यूज़ कया विया आहिनि कट जे लाइ उहे कहिड़ा इस्तेमालु कया विया आहिनि। त ॻाल्हि मूंखे हैरत इन ॻाल्हि जी आहे त मेडिकल हिस्ट्रीअ में तव्हां ॾिसो त को बि डॉक्टर अगरि पोस्टमार्टम करे थो त इन्हनि सभिनि शयुनि खे मद्देनज़र रखी करे हू कंदो आहे, त एॾी वॾी मिस्टेक उन्हनि छो कई आहे, छाजे लाइ कई आहे? छा आया की उन्हनि ते दबाव हुयो, छा आया की पुलिस उहे जेका आहिनि पॉइंट्स उहे न ॾिना आहिनि? पर असां जॾहिं मेडिकल वरितो आहे उन्हनि खां पुलिस वारनि जो, अमर सिंधु ऐं ॿियूं जॾहिं असां पंहिंजो असांजी टीम हुई विया हुआसीं त हुन में पुलिस जे तरफ़ां मेंशन थियल हुयो त हुननि जूं बुटिक्स तां जेकी आहे हुनजी शलवार लथल हुई ऐं हुनजे बुटिक्स ते जेका ज़ख़्मनि जा निशान हुया, हुनजो अगच जेको आहे अॻियां तरफ़ां कंहिं तेज़ धार सां टुटल हुयो। त इन मां तव्हां सभु अंदाज़ो लगाए सघो था पिया। जी बिल्कुलु, इहे सभु पॉइंट्स काफ़ी आहिनि इन मामले जे लाइ त जेका इज्तिमाही लॼा लुट वारो पॉइंट हो उनखे ज़रूरु शामिल करणु घुरिजे, इन ख़दशे खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे।
डॉक्टर साहिबा, पुलिस जो जेको किरदारु रहियो आहे, पुलिस हिक रुखी ऐं महदूद पैमाने ते ई जांच करे पई, छो जो वारसनि ऐं घर वारनि पहिरां शक ज़ाहिर कयो त शायदि वज़ीरा छछर खे संदसि मुड़ुस के सां गॾिजी करे मिली करे क़तलु कयो आहे, संदसि चहिरो चिचरियो आहे। उन तरफ़ां बि इहो चयो वियो त शायदि एक्सीडेंट थियो आहे। त अवां न पिया सम्झो त महदूद पैमाने ते जांच कई पई वञे हिन जी। हाणे जॾहिं इहे एलिमेंट्स साम्हूं आया आहिनि त वधीक पुलिस खे दाइरो वधाइणु घुरिजे जांच जो। मां त इहो ई चवणु चाहींदसि त हिकिड़े सोशल एक्टिविस्ट, राइटर, डॉक्टर खां वधीक में पुलिस ऑफिसर क्रिमिनल केसिस खे ॾिसनि था पिया, हू ज़ालमाने केसनि खे ॾिसनि था पिया, तशदुद खे ॾिसनि था। त असां खां वधीक उन्हनि जो ॾींहं राति जो वास्तो आहे त उन्हनि अहिड़ी मिस्टेक कई छो? हुननि उन्हनि जो दाइरो जेको आहे पंहिंजी तफ्तीश जो उन्हनि जो एतिरो महदूद छो कयो? हुननि जी नज़र सिर्फ़ु उन्हनि जे हस्बैंड ते छो वई त ही माण्हू हूंदो हिन जे घरां निकिरी वई आहे, त ही माण्हू हूंदो जेको हिन जे क़त्ल में मुलविस हूंदो? आया हिननि इहा छो न कोशिशि कई त असां हुननि जे वालदेन खां पुछा कयूं, हुननि जा वालदेन सां तालुकात कहिड़ा हुया, हुननि जे पंहिंजे घर वारनि सां तालुकात कहिड़ा, घर वारनि जा तालुकात कहिड़ा, मिटनि माइटनि उते ऑब्ज़र्व छा कयो, वेझा जेके घर वारा हुया, या जंहिं वटि छोकिरी जेकी आहे वज़ीरा छछर रुसी पंहिंजे मामनि जे घर वेंदी हुई, उन्हनि वटि उन्हनि खां पुछा गुछा छो न कई वई? ऐं जेको हिकु महीनो अॻु में हिननि जो बदे जो जेको फ़ैसिलो थियो आहे उन वॾेरे खे जांच में शामिल छो न कयो वियो? ॿिया अहिड़ा काफ़ी जेके पॉइंट आहिनि उन्हनि ते पुलिस जी नज़र छो न वई? हिननि हिकिड़ो आम रवाजी केस आहे, उहो ॾिसी छा आया की फाइल बंदि करणु चाही त अॻिते हली ही ॾुखियो केस आहे ऐं मसइला पैदा कंदो ऐं असां उहे सभु शयूं इकठियूं न करे सघंदासीं ऐं इन जे करे FIR कमज़ोर करे हिन केस खे हिते ई ख़तमु कयो वञे। इलाही शक शुबहात जेकी पुलिस जी जेको तरीक़ेकार आहे हिननि जो एग्ज़ामिनेशन जो ठीक है, गैर मामूली केस में रिवायती अंदाज में जांच कई वही है इन महिल ताईं। अमर सिंधु साहिबा, घर भातिन जो जेको चवण है वज़ीरा छछर के वालदैन जो त उन जे मुड़स के इब्तिदाई तौर पर गिरफ्तार न किया वियो पुलिस तरफा, बाद में उन समय 3 जवाबदारन के गिरफ्तार त किया वियो है, पर हाणे ये फैक्ट जेके सामू आया हैं फैक्ट फाइंडिंग कमेटी जा त नयूं ऑब्जर्वेशंस जेके इंजरीज़ के हवाले से चो पिया त मुख्तलिफ़ हंधन ते इंजरीज़ आहिनि, उन जो पोस्टमार्टम में जिक्र ही न किया वियो। पुलिस अञा भी लापरवाही जो मुज़ाहिरो करे पई, इन केस के गैर मामूली तरीक़े से इन जी जांच न पई कई वने ऐं वारसन जो भी इहो शक ज़ाहिर कयो पियो वने त जेके बासर आहिनि ॻोठ जा उन्हनि जो इन्हनि में तमामु घणो इंटरफेरेंस आहे। मां सम्झां थी त ख़ुदि जेके आहिनि से वारसनि जे बारे में या उन जे बारे में चवण त जेका असां क़ाबिल वक़्तु थींदो, छाकाणि त हिन वक़्तु ताईं जेका पुलिस जी जेका इन्वेस्टिगेशन जो जेको रुख नज़र थो अचे पियो, वधीक तूं पाण वधीक बयानु करे सघंदा, उनजो जेको आहे रुख इहो आहे त उनखे ऑनर किलिंग या गैरत जे क़तल जे तौर ते ॾिसनि पिया, जंहिंमें घर भातियुनि जंहिंमें सावराणो गर्भ थी सघे थो, माइटाणो गर्भ थी सघे थो, उहे इन्वॉल्व हुजनि ऐं उन हवाले सां उनजो रुख थी रहियो आहे। जेका केस जी हिन वक़्तु ताईं जेका इन्वेस्टिगेशन थी आहे उहा हिकु रुखी आहे ऐं उन रुख सां उनखे ॾिठो पियो वञे। जॾहिं त असांजो माना हिकिड़ो पॉइंट आहे उहो इहो आहे त हिनखे गैंगरेप जे हवाले सां ऐं औरत ते जेको टार्चर थियल आहे उहो टार्चर जेको मुशाहे जे तौर अचे थो, असां का पुलिस जी इन्वेस्टिगेशन कान्हे पर मुशाहे जे तौर ते अचे थो त हुननि जे विच में जंहिं संगावती जो जेको तकरार ॿुधायो थो वञे पियो, उनजी का नोयत अहिड़े क़िस्म जी कान्हे जंहिंमें जेका असांखे महसूसु थिए त घर भातियुनि मां कंहिं बि जेका असां उनजो अहिड़े ब्रूटल तरीक़े सां जिते उनजे जिस्म जो को उज़्वो न छॾियल आहे, उते जेको टार्चर कयल आहे ऐं जेका ॿुधाए थी असां तफ़सील सां ॿुधाया आहिनि। मिसाल जे तौर ते उनजी जेका असां उनजी जेका उन औरत छड़ियूं हुयूं आहिनि, मज़ाहिमत कई आहे, उनजे जेका असां हथनि जे नोहनि में जेका असां मिटी भरियल आहे, उनजे जेका असां तौलीदी उज़वे जे अंदरि मिटी भरियल आहे ऐं उनजी जेके खुड़ियूं आहिनि उहे जेके आहिनि ज़ख़्मी थियल आहिनि, उनजूं टंगूं थाइज़ ऐं ख़ासि तौर ते जेके आहिनि से एतिरे हथनि जो उन्हनि चयो त जेका बांह जेका ठूठ खां फुले ताईं आहे। अमर सिंधु साहिबा, असां इन ई मामले ते वधीक ॻाल्हि ॿोल कयूं था। समाजी अॻवान रुखसाना प्रीत भी असांखे जॉइन करे पई, उहे बि तव्हां सां उन वक़्तु मौजूदु हुयूं त उन्हनि सां बि थोरो ॻाल्हायूं था हिन मामले ते। अमर सिंधु साहिबा, रुखसाना साहिबा खे वठण जी असां कोशिशि कयूं पिया। आयशा साहिबा, तव्हां ॿुधाइजो त हींअर घर वारनि खे बि इन मामले ते जेका रिपोर्ट अवां जारी कई आहे, सम्झाइणु ज़रूरी आहे त हो जेको शुबो ज़ाहिर कनि पिया त शायदि गैरत जे नाले ते संदसि मुड़ुस उनखे क़तलु कयो हूंदो, पर ही जेके शाहिदियूं अवां गॾु कयूं ऐं जारी बि कयूं, इन में केतिरा ई सवाल उथनि था त अवां न पिया सम्झो त घर भातियुनि खे बि इन मामले ते एतमाद में वठणु तमामु घणो ज़रूरी आहे।
इहो ई सवाल असां पुछूं था रुखसाना प्रीत खां। रुखसाना साहिबा, वॾी महिरबानी टाइम न्यूज़ खे वक़्तु ॾियण जे लाइ। अॼु जेका रिपोर्ट अवां पारां जारी कई वई आहे वुमेन एक्शन फोरम तरफ़ां, अवां नथा सम्झो त इन में हाणे जेके फैक्ट्स साम्हूं आया रेप जा ऐं तशद्दुद जा इंजरीज़ जा, इन मामले ते घर भातियुनि खे बि एतमाद में वठणु घुरिजे त ताकी उन्हनि जी बि जेको सोच जो अंदाज़ आहे, जेको हिकु रुखो आहे त शायदि घर वारे उन जो क़त्ल कयो आहे, उनखे बि तब्दील करे सघिजे। दरअसल असां जेको आहे सो जेको तफ़सीली दौरो कयो उन घर वासियुनि माना साहुरनि जे घर जो बि उनजे माइटनि जे घर ते वियासीं त हाणे असां इहो सम्झूं था त अहिड़ो माना क़त्ल जी वारदात सां एॾी जेका बेदर्दी सां क़त्ल थियो आहे त इहो माना असांखे मुमकिन नथो लॻे त घर वारनि खे बि ख़बर न हुजे, माना बिल्कुलु बि हुन खां अणॼाण हुजनि ऐं साहुरा बि इन ॻाल्हि खां अणॼाण हुजनि। ऐं हिकिड़ी नौजवान छोकिरी जेका अधु राति जो उथी वई माना घर खां निकिरी थी वञे त हुननि खे ख़बर न पई आहे, कंहिं बि घर वारनि खे ख़बर न पई आहे। त असां सम्झूं था त माना घर वारनि खे ख़बर आहे पर उहे लिकाइनि था ऐं उहे माना असांजे माना तंज़ीमी दोस्तनि खे या साथियुनि खे या उनखे न ॿुधाईंदा, पर पुलिस वटि जीअं अवां सम्झो था सॼो अवां पढ़ियो लिखियो माण्हू सम्झे थो त उन्हनि वटि फॉरेंसिक मेडिसिन जा या उन्हनि वटि कंहिं बि क्राइम जी जांच जा हिकिड़ा जदीद तरीक़ा हूंदा आहिनि इंट्रोगेशन करण जा बि ऐं एविडेंस ॻोल्हण जा बि। त उहे माना हक़ीक़त में उहे क़त्ल जे असुल जेके हुन मोहरिक आहिनि, क़त्ल जा जेके माना जेके ज़िमेदार आहिनि उहे पुलिस दोस्तें पहुची सघी। ऐं जॾहिं असां SSP सां मुलाक़ात कई त उहो एतिरी माना बेवस पई लॻी त ॼणो मूंखे हैरत पई थिए त माना छा पुलिस असांजी हिकिड़े क़त्ल जे मुलज़िम खे या कातिल खे ॻोल्हण में माना पुलिस एतिरी बेवस छो पई नज़र आई। जी, हिकु तरफ़ SSP चई रही हुई त ही एक्सीडेंट न आहे, माना इहो त पके थी एक्सीडेंट रोड एक्सीडेंट न आहे बल्कि ही मर्डर आहे, पर हुनजो इन हवाले सां असांखे बिल्कुलु। ठीकु आहे रुखसाना साहिबा, असां इन मामले ते वधीक राय मालूम कयूं था। आयशा धारेजो साहिबा बि मौजूदु आहिनि। डॉक्टर साहिबा, हाणे जेका रिपोर्ट साम्हूं आई, घर भातियुनि खे हुन में इन्वॉल्व करणु केतिरो ज़रूरी आहे? ज़रूरी आहे घर वारनि खे। असां इंसानी हक़ूक़नि जा एक्टिविस्ट आहियूं, असां उन्हनि सां हर वज़ीरा छछर खे लाश खे या उनजे खून सां इंसाफ़ करण लाइ असां हर हद ताईं वेंदासीं। वेफ सुहाई सत असां जेके बि ग्रुप्स आहियूं असां कोशिशि कंदासीं त उन सां इंसाफ़ थिए, पर उनजे वालदेन जो हुजणु, उनजे घर वारनि जो हुजणु, उनजे हस्बैंड जो असां सां मुतफ़िक़ हुजणु ऐं इन केस में पुलिस सां ताउन करणु तमामु घणो ज़रूरी आहे। उनजे वालदेन खे सम्झाइण। ऐं डॉक्टर साहिबा, जेका रिपोर्ट तव्हां तरफ़ां जोड़ी वई आहे, अवां सम्झो पिया पुलिस खे बि हिकु दफ़ो ॿीहर ज़रूरत आहे त जेका हिकु रुखी जांच थी रही हाणे उनखे वधीक डायनामिक्स ते रखी करे उनजी जांच कई वञे। बिल्कुलु ज़रूरत आहे पुलिस खे। असांजी जेकी इहे फाइंडिंग्स आहिनि असां मोकिलींदासीं वज़ीर आला सिंध ॾे, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ॾे, IG सिंध ॾे, सभिनी ॾे उमाणींदासीं त हू इन्हनि शयुनि खे ॾिसनि, इन्हनि ते नज़रसानी करनि ऐं पंहिंजो जेको उन्हनि जो तहक़ीक़ जो दाइरो आहे उनखे वधाइनि, जंहिं करे वज़ीरान जे खून सां इंसाफ़ थी सघे ऐं उहो जेके असुल कातिल आहिनि, मुहरिकात आहिनि ऐं इन जे पुठियां जेका सबब आहिनि उहे अयां थी सघनि। ठीकु आहे, पुलिस खे ज़रूरत आहे त घण रुखी जांच करे इन मामले जी, छो जो ग़ैर मामूली क़त्ल आहे, बेदर्दी सां क़त्ल कयो वज़ीरा छछर खे ऐं वज़ीरा छछर सां इंसाफ़ थियणु घुरिजे। इन मामले ते अमर सिंधू असां सां मौजूदु हुई, आयशा धारेजो डॉक्टर साहिबा ऐं गॾोगॾु रुखसाना प्रीत छछर चनड़ ऐं अला वरायो छछर बि असांखे जेके वज़ीरा छछर जा वारिस आहिनि उन्हनि इन मामले ते टाइम ॾिनो। तव्हां सभिनी जी महिरबानी। वज़ीरा छछर जे खून जे हवाले सां वुमेन एक्शन फोरम जी फैक्ट फाइंडिंग कमेटी हिकु तफ़सीली रिपोर्ट जारी कई आहे, जंहिंमें कुझु नवां इंकशाफ कया विया आहिनि त वज़ीरा छछर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते संगीन नौइयत जा जेके उहे झीर ॾिना विया ज़ख़्म आहिनि, जिन जो ज़िक्र पोस्टमार्टम रिपोर्ट में ई नाहे कयो वियो। डॉक्टर्स तरफ़ां बि ग़फ़लत कई वई आहे। गॾोगॾु पोस्टमार्टम जे लाइ जेके जुज़ा वठणु ज़रूरी हुआ उहे बि न वरिता विया ऐं पुलिस खे घण रुखी जांच करणु घुरिजे।